नौशरो फिरोज मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज अवामी तहरीक तरफ़ां नौशरो फिरोज पजीडन फुल में सिंध जूं ज़मीनूं वसीला ऐं सिंधु दरिया बचायो रैलियूं कढियूं वयूं। रैलियुनि जी अॻुवानी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाला जरवार, मरकज़ी ज्वाइंट सेक्रेटरी सत्तार रिंद, हुसैन सूमरो, सलाम सूमरो, डॉक्टर फिदा भरीजो, सिकंदर सोलंगी ऐं ॿियनि अॻुवाननि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाला जरवार चयो त इलेक्शन जे दौरान वफ़ाक़ी निगरान सरकार सिंध मथां वञी यूनिटूं मढ़े सिंध जो पाणी, ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ो कयो आहे। पाकिस्तान जी ख़ालिक सिंधी क़ौम खे दीवार सां लॻायो पियो वञे। पीपल्स पार्टी ऐं जीडीए ॿई वॾेरनि ऐं जागीरदारनि जी नुमाइंदगी कंदड़ पार्टियूं आहिनि। ॿई पार्टियूं हिकिड़े ई सिके जा ॿ पासा आहिनि। सिंध जे पाणीअ ते लॻंदड़ धाड़े लखें ज़मीननि ते कयल कब्ज़नि ख़िलाफ़ ॿई ख़ामोश आहिनि। MQM ॼातल सुञातल सिंध दुश्मन ऐं दहशतगर्द टोलो आहे जिन हज़ारे बेगुनाह इंसाननि खे क़तल कयो, बोरी बंद लाश ॾिना, सिंधुनि सां गॾु उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादीअ सां बि ज़ुल्म कया। MQM कराचीअ में ॿोॾे मुतासिरनि खे आबाद करण ख़िलाफ़ मुहिम हलाई। MQM जो मंशूर सिंध दुश्मनीअ ते ॿधल आहे। GDA ऐं पीपल्स पार्टी वटि अवाम ऐं सिंध जे वसीलनि ऐं ज़मीननि खे बचाइण जी का बि एजेंडा कोन्हे। ॿई धुरियूं डील करे इक़्तिदार हासिल करणु चाहिनि थियूं। बिलावल ज़रदारी कूड़ा ऐलान करे अवाम खे गुमराह करे रहियो आहे। पीपल्स पार्टी नवां सूबा ठाहिण लाइ कमेटी जोड़े अफ़गाननि जी हिमायत कई ऐं MQM जी फरमाइश ते बोगस आदमशुमारी कराए सिंधियुनि मथां हिंदुस्तानियुनि, बिहारियुनि, बर्मियुनि, अफ़गाननि ऐं ॿियनि गैर मुल्कनि खे मरियो वियो। शमशीर थियणो पवंदो, चार दीवार मैदान में निकिरणो पवंदो। उनखां गॾो मोहतरम दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त इंडिया जेको आहे डरपोक आहे, पर असांखे अॻिते वधिणो आहे। मां सम्झां थो इंशाअल्लाह असांजो दिलि जे कबात जो वाहिद जो इस्लाम हिकिड़ो कारकुन हो, मौलाना